उर्दू तवील थी विंदो शायद अध में रहजी विंदो सजो हजम करे मां शुरू तो कया मुझे आका जी शादी मुझे हुजूर जी उम्र पूरा 25 साल घणा साल 25 साल में मुझे हुजूर जी उम्र हली रही आ बस वो हिकड़े साल जो जिक्र थो कया मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्र 25 सालन के पहुंची मुझे हबीब जे अम्मा जे वजूद में होया हजरत अब्दुल्लाह बे नियाज रब घुराए वरतो मुझा आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अञा कुछ सालन 6-7 सालन जा थिया त मुझे करीम आका जी अम्मड़ भी रब घुराए वरती तवज्जह कर तो जो असा जो अबो या अम्मा भी दाहन चवंदा हूं त रब डमर जी वयो आ रब जो डमर न हुंदो आ कदह कदह रब जे हिकमत जो भी मामलो मौजूद हुंदो आ मुझा दोस्तों अजीजों मुझे करीम रब जे कुदरत दे निहार जदे मुझे करीम रब मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे जीजल अम्मा के भी घुराए वरतो दिलबर बाबा के भी घुराए वरतो हजरत अब्दुल मुत्तलिब खां बाद हजरत अबू तालिब सोने मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सरपरस्ती कईया ज़ाहिरी संभाल कईया मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के खानदानी बुनियादन ते मुझा दोस्त अजीज मुझे आका जे परवरिश में पांजो हिस्सो विधो आ हकीकत मुकमिल उबतड़ा दुनिया चवे त हलीमा मुझे मुस्तफा के तात्यो आ हकीकत इहा नाहे रुगी हलीमा के न पर कायनात के मुझे महबूब मुस्तफा ताते देखारियो आ अजीजा ने मन लेकिन अल्लाह जे अमर के खुदा जे हुकूमत उनके जेका ग्राउंड पोजीशन उनके आडो रखंदे मां अगते हला मुझे हुजूर जू पुफियूं 3 घणियूं नाला वठंदो ने याद कंदा वजो मुझे आका जू पुफियूं 3 दुनिया जो दस्तूर आ जदे अबो भी न हुंदो आ अम्मा भी न हुंदी आ त पो घणी खुशी कई के थींदी आ चो पुफी के इया या मां भूलियो इया पुफी जी तमन्ना हुंदी आ त मुझे भाइटिड़ीअ जी उम्मीद दिसां छो त मुझो भा हुजे हां त हिया करे हां मुझी भेण हुजे भाजई हुजे हां त हिया करे हां मुझो यतीमड़ो आ मुझो अकेलड़ो आ इयो दुनिया जी गाल तो कया मुझो मुस्तफा त अल्लाह जे तरफ का रहमतल लिल आलमीन बनजी आयो आ मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुफियूं 3 वडी वडी पुफिय जो नालो उम्मे हकीम छा नालो वरतो बियो नंबर पे पुफिय जो नालो सफिया टियों नंबर पुफिय जो नालो आतिका 3 नाला याद कयो हुजूर जो पुफियूं घणियूं ॻाल्हायो पुफियूं घणियूं वडी वडी जो नालो हिते हाणे विसरियो वडी वडी पुफिय जो नालो उम्मे हकीम बियो नंबर पुफिय जो नालो आसिया टियों नंबर पुफिय जो नालो आतिका जेका नंढे में नंढी पुफिया उन जो मुझे मुस्तफा सा प्यार घणो आ पंहिंजे भा अबू तालिब के यानी शेर खुदा जे बाबे के चवंदी आ अदा गाल बुध 25 सालन जो मुझो भाइटिड़ियो थी वयो आ हाने उन वक्त जी बोली चवा मुझो भाइटिड़ियो 25 सालन जे थियण ते आ जवानी जे भूर में आ मुझी दिल थी चवे अगर अबो हुजे हां खुशी करे हां अम्मा हुजे हां खुशी करे हां मां पुफी दिल थी चवे त पंहिंजे भाइटे जी खुशी दिसा मुझे करीम मुस्तफा जा दीवानो सोनी आतिका सोने अली जे बाबे के चवंदी आ त मां चाहियां थी त महबूब जी शादी कराया हाने महबूब नालो वठंदुसि छो त पहिरीं रिश्तो मूं ॿुधाए तय करे छॾियो पंहिंजे भाउ खे चवे थी महबूब जी शादी कया सोने अलीउल मुर्तजा जे बाबे जवाब दिनो भेणो असां जो हाल गरीबी आ हिन वक्त पोजीशन सुणी नाहे शादी कियां थींदी अम्मा आतिका सुणी चवे थी मक्के जी वॾी दौलतमंद औरत आ जंहिंजो नालो आ खुदैजा छा नालो आ 5 मिंट रुगी ॿुधो इहो रुगी हिस्ट्री ॿुधो पोइ जेॾीमहिल मंज़िल ते चढ़ो त पोइ वरी मज़ो ॾिसजां न अज़ीज़ ने मल
मक्के जे ताज वॾी ताजर औरत जो नालो उन वक्त जे लिहाज का चवां औरत जो नालो आहे खुदैजा, जंहिंजी दौलत एतिरी आहे जो मक्के जा वॾा वॾा ताजर अबू जहल अबू लहब सूदा सोहणी खुदैजा जो सामान खणी शाम ॾे वेंदा आहिनि। आतिका जी बचपन जी दोस्त आहे। आतिका केरु आहे? मुंहिंजे हुज़ूर जी पुफी आहे। चवे थी अदा इजाज़त ॾियो मां पंहिंजे दोस्ताणीअ ॾे वञा, मुंहिंजी सहेली सामान शाम ॾे मोकिलींदी आहे। उन वक्त जो तरीक़ो इहो हूंदो हुयो, हिकिड़े माण्हूअ खे ॿ उठ सामान जा लदे ॾिना वेंदा हुया। जॾहिं उन उठ मिलंदा हुया सभई काबे जे सहन में अचे गॾु थींदा हुया। बीबी खुदैजा ईंदी हुई, पंहिंजे मख़सूस अंदाज़ सां वेहंदी हुई, इशारो ॾींदी हुई, काफ़िला निकिरंदा हुया, अॻियां चौक हूंदो हुयो, सिपह सालार मुक़ररु कयो वेंदो हुयो। हेॾां अम्मा आतिका सुहिणी निकिती आहे। खुदैजा पुछण लॻी, ओ मुंहिंजी सहेली अॼु कीअं अचणु थियो आहे? जवाब थी ॾे, ओ मुंहिंजी सहेली मुंहिंजो भाइटियो आहे, मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलात वस्सलाम जो नालो वठां। हाणे भाइटे जो लफ़्ज़ न चवंदुमि, चवंदी आहे त मुंहिंजो महबूब जंहिंजो नालो सुहिणो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन जे शादीअ जी तयारी आहे, उन जी शादी कराइणी आहे। हाल ग़रीबी आहे, दुनिया खे सामान ॾेई शाम ॾे मोकिलींदी आहे। ॿ उठड़ा मूंखे बि ॾे त मुंहिंजो बचड़ो शाम ॾे खणी वञे। अल्लाह कंदो त नफ़ो कमाईंदो, उन नफ़े मां पंहिंजे रिश्ते में मां पंहिंजे बचड़े जी शादी करणु थी चाहियां। बीबी खुदैजा जीअं जो नालो ॿुधंदी आहे हाणे